इस्लामाबाद हाई कोर्ट हल्फी बयान केस में गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम ते तोइने अदालत जो फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। राणा शमीम इस्तदा कई त हल्फी बयान जी गैर जानबदारणी इंक्वायरी कराई वञे। हिन अदालत बाबति हिकु लफ़्ज़ बि नाहे चयो। अदालत राणा शमीम जे अटॉर्नी जनरल खे प्रोसिक्यूटर तौरु तब्दील करणु ऐं हल्फी बयान खे नज़र में रखंदे इंक्वायरी जून 2 दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। अख़बार जे मालिक सहाफ़ी अंसार अब्बासी ऐं एडिटर आमिर गौरी ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। राणा शमीम जो चवणु आहे त केस अकेलो ॾिसी फ़र्द जुर्म लागू कयो वियो। जंहिं सहाफ़ी ख़बर शाया कई उनखे माफ़ कयो वियो। मुल्क में कोरोना वायरस की 5 लहर ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़जण लगी। 9 महीननि खां पोइ कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 11.5% खां वधी वई। कोरोना वायरस विघे 5 मरीज़ फौत। हयातियूं विञाइजणनि जो अंग 29,042 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 6,808 नवां केस रिपोर्ट। कराची में कोरोना जे हाकारी केस जी शरह 41% खां वधी वई। 3,149 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में केस जी शरह 13% ताईं पहुची वई। 24 कलाकनि दौरान 196 नवां केस रिपोर्ट। फॉल केसिस जो अंग 959 थी वियो। हैदराबाद में कोरोना विघे 617 मरीज़ फौत थी चुका। मलीर जे इलाइक़े बिन कासिम में नजीब अली शाह ॻोठ में अदावत के ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी। अदालत नजीब अली शाह ॻोठ में अदावत बिना ते रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। MDA ट्रस्टीज़ ऐं रेवेन्यू ऑफिसरनि खां वज़ाहत तलब। हेडमास्टरनि जी तरक़ियुनि लाइ ग़लति अंग अखर जारी करण ते DO एजुकेशन लाड़काणे खे शोकास जारी। तालीम खाते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अख्तर कोरेजो खे नोटिस ॾेई वज़ाहत तलब करे वरिती। नोटिस में ॼाणायो वियो आहे त 17 ग्रेड जे हेडमास्टरनि जी ख़ाली पोस्टुनि ते HST टीचर खां हेडमास्टर जे उहिदे ते प्रमोशन लाइ आगाह करण जी ज़रूरत हुई। DO एजुकेशन ॼाणी वाणी ख़ाली पोस्टुनि जो ग़लति अंग अखर जमा कराया, जेको हक़ीक़तुनि खे लिकाइण जो बुनियादु आहे। दादू लॻू ॻोठ मुहिब पंवर जी रवायसणी कुंज पंवर सां मुड़ुस ऐं ॾेरनि पारां मुबैना तौरु नशो ॾेई इज्तमाही ॾाढाई जो निशानो बणाइण वारो मामिलो। दादू जी अदालत में जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी। SHO अदालत में रिपोर्ट जमा कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त रुकन थाणे जे हद में अहिड़ो को बि वाक़ियो पेश न आयो। जवाबदार धुर बि वाक़िए खे बेबुनियाद करार ॾींदे अदालत खां वकील करण जी मोहलत करण जी इस्तदा करे छॾी। केस जी ॿुधणी 25 जनवरी ताईं मुलतवी। टंडोलायर जी म्यूनिसिपल कमेटी में एंटी करप्शन टीम जो सिविल जज सां गॾु छापो। म्यूनिसिपल कमेटी में 2 सालनि दौरान थियल तरक़ियाती कमनि में बेज़ाब्तिगियुनि ख़िलाफ़ इंक्वायरी हलंदड़ एंटी करप्शन टीम 2018 खां 2019 ताईं थियल तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। उबावड़ो शहर मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल मासूम नीगर अब्दुल भट्टी खे पुलिस बाज़ियाब करण में नाकाम थी वई। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। ज़रियनि मूजिब अब्दुल भट्टी रावती जे कचे में धाड़ियलनि वटि भुंगलाए क़ैद आहे। SSP मूजिब ॿारड़े खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। ऐं मेहर भरसा सिंधड़ी बुटड़ा थाणे जी हद ॻोठ कोठी खोखर मां पलाल मां औरत जो लाश हथायो। लाश जी सुञाणप न थी सघी। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब इजी